इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान सिंध जे 16 ज़िलनि जे 45 मुख़्तलिफ़ ख़ाली सीटनि ते नंढी मकानी चूंडुनि जो शेड्यूल जारी करे छॾियो आहे। इलेक्शन कमीशन सिंध जे तर्जुमान मूजिब 17 मई ते हैदराबाद, सखर, टंडोलया, जामशोर, मटियारी, दादू, नौशर फिरोज ऐं सांगड़ में मकानी चूंडूं थींदियूं। इन खां अलावा घोटकी, खैरपुर, ठट्टो, बदीन, सिजावल, जैकोबाद, कशमोर ऐं शिकारपुर में भी 17 मई ते चूंडूं थींदियूं। इलेक्शन कमीशन सिंध जे तर्जुमान पारां जारी कयल शेड्यूल मूजिब 2 अप्रैल 2026 ते रिटर्निंग ऑफिसर पब्लिक नोटिस जारी कंदा। 6 खां 8 अप्रैल ताईं नामज़दगी कागज़ वसूल ऐं जमा कराया वेंदा। 13 खां 15 अप्रैल ताईं नामज़दगी कागज़नि जी जांच पड़ताल थींदी। 16 अप्रैल ते उम्मीदवारनि जी शुरूआती फ़हरिस्त जारी कई वेंदी, जॾहिं त 3 अप्रैल ते नामज़दगी कागज़ वापसि वठी सघिबा। तर्जुमान मूजिब 4 मई 2026 ते उम्मीदवारनि जी हतमी फ़हरिस्त जारी कई वेंदी ऐं चूंड निशान अलाट कया वेंदा। पोलिंग सुबुह 8 वॻे खां शाम 4 वॻे ताईं बिना कंहिं वक़फ़े जे जारी रहंदी। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान सिंध जे 16 ज़िलनि में 45 मुख़्तलिफ़ ख़ाली सीटनि ते नंढी मकानी चूंडुनि जो शेड्यूल जारी करे छॾियो आहे।